हिन वीडियो जे ज़रिए पाण त्रिकुंड या ट्रायंगल जे क़िस्मनि खे सम्झण जी कोशिश कंदासीं। सो त्रिकुंडे खे ॿिनि लिहाज़नि खां विरहायो वेंदो आहे। हिकिड़ो त त्रिकुंडे खे पासनि जे लिहाज़ खां विरहायो वेंदो आहे ऐं ॿियो त्रिकुंडे खे कुंडनि जे लिहाज़ सां विरहायो वेंदो आहे। जेकॾहिं पाण पासनि जे लिहाज़ खां विरहायूं त ही स्केलेन हिकिड़ो क़िस्म आहे, ॿियो आइसोसेल्स ट्रायंगल आहे ऐं टियों इक्विलेटरल ट्रायंगल आहे। सो सभ खां पहिरियां स्केलेन ट्रायंगल ते अचूं था, जंहिंखे सिंधी में अणपूर पासो त्रिकुंडो चइबो आहे, यानी अहिड़ो त्रिकुंडो जंहिंजो को बि पासो पाण में बराबरि न हुजे। सो ही पासो फर्ज़ कयूं था 3 आहे ऐं ही पासो जेको आहे न ट्रायंगल जो या त्रिकुंडे जो 4 आहे ऐं जेकॾहिं हेठों पासो पाण ॾिसूं त उहो आहे फर्ज़ कयूं था पाण 5। सो जेकॾहिं हेठों पासो पाण 5 रखूं त हाणे को बि पासो पाण में बराबरि न आहे, जंहिंजे करे पाण इन क़िस्म खे चवंदा आहियूं अणपूर पासो त्रिकुंडो या स्केलेन। इन खां बाद में पाण वटि ॿियो क़िस्म आहे आइसोसेल्स ट्रायंगल। आइसोसेल्स ट्रायंगल्स यानी ॿिपूर पासो त्रिकुंडो। ॿिपूर पासो त्रिकुंडो यानी अहिड़ो त्रिकुंडो जंहिंजा ॿ पासा पाण में बराबरि हुजनि। सो फर्ज़ कयूं था ही पासो आहे 3 त ही बि आहे 3 ऐं ही आहे 2। सो हिन ट्रायंगल या हिन त्रिकुंडे में ॾिसूं त ॿ पासा पाण में बराबरि आहिनि, जंहिंजे करे हिननि खे चइबो आहे ॿिपूर पासो त्रिकुंडो या वरी अंग्रेज़ी में आइसोसेल्स ट्रायंगल। इन खां बाद में जेको पाण वटि टियों क़िस्म आहे उहो आहे इक्विलेटरल ट्रायंगल। इक्विलेटरल ट्रायंगल खे सिंधी में चइबो आहे त्रिपूर पासो त्रिकुंडो, यानी अहिड़ो त्रिकुंडो जंहिंजा 3 पासा पाण में बराबरि हुजनि। सो फर्ज़ कयूं था ही पासो आहे 2 त ही बि 2 ऐं ही बि 2, या ही हिकिड़ो ॿियो त्रिकुंडो ठाहियूं था। सो ही बि आहे 3, ही बि 3 ऐं ही पासो बि 3। सो जॾहिं 3 पासा कंहिं बि ट्रायंगल जा या त्रिकुंडे जा बराबरि हुजनि त उनखे इक्विलेटरल ट्रायंगल या त्रिपूर पासो त्रिकुंडो चइबो आहे। जेकॾहिं पाण हिन आइसोसेल्स ट्रायंगल खे ॾिसूं त हिन जा 2 पासा बराबरि हूंदा आहिनि ऐं इक्विलेटरल ट्रायंगल जा 3 पासा बराबरि हूंदा आहिनि। सो मां चई सघां थो त हर इक्विलेटरल ट्रायंगल आइसोसेल्स ट्रायंगल हूंदी आहे, छाकाणि त इक्विलेटरल ट्रायंगल में 2 पासा बराबरि हूंदा आहिनि ऐं 2 पासा जॾहिं बराबरि हुजनि त पाण हुनखे आइसोसेल्स ट्रायंगल चवंदा आहियूं। सो हर इक्विलेटरल ट्रायंगल आइसोसेल्स ट्रायंगल आहे, पर हर आइसोसेल्स ट्रायंगल इक्विलेटरल ट्रायंगल न आहे। या सोली सिंधी में हिनखे ईअं बि चई सघिजे थो त हर त्रिपूर पासो त्रिकुंडो ॿिपूर पासो त्रिकुंडो आहे, पर हर ॿिपूर पासो त्रिकुंडो त्रिपूर पासो त्रिकुंडो न आहे। पासनि जे लिहाज़ खां त्रिकुंडे जे क़िस्मनि खे सम्झण खां पोइ अचो त कुंडनि जे हिसाब सां त्रिकुंडे जे क़िस्मनि खे सम्झण जी कोशिश था कयूं। सो पहिरियों क़िस्म आहे अक्यूट। अक्यूट ट्रायंगल खे सिंधीअ में चइबो आहे सोढ़ी कुंड त्रिकुंडो। हाणे सोढ़ी कुंड त्रिकुंडो इनखे इन जे करे चइबो आहे त इन जूं सभई कुंडूं 90 डिग्री खां नंढियूं हूंदियूं आहिनि। सो हर कुंड जेकॾहिं असां हिनजी ॾिसंदासीं त 90 डिग्री खां नंढी हूंदी आहे। सो ही मां ट्रायंगल ठाहियां थो, फर्ज़ कयो अचो त मां हिनखे थोरो अञा वधीक क्लियर ठाहियां। सो हिनखे मां क्लियर ठाहिण जी कोशिश कयां थो, अञा वधीक क्लियर ठाहियांसि था। सो ही आहे असांजी ट्रायंगल। सो हिन ट्रायंगल में जेकॾहिं मां ॾिसां त ही 60 डिग्री जी कुंड आहे ऐं ही 59 डिग्री जी कुंड आहे। सो हिनखे मां 59 वठां थो ऐं ही वठूं था पाण 61 डिग्री जी कुंड। सो ही पाण खे इन हिसाब सां वठणियूं आहिनि जीअं हिननि जो अगरि पाण सभिनी कुंडनि जो जोड़ कयूं त उहो 180 डिग्री जे बराबरि हुजे, ऐं जेकॾहिं पाण जोड़ कंदासीं हिननि सभिनी कुंडनि जो त 180 डिग्री जे बराबरि हूंदो, पर हिन जी हर कुंड 90 डिग्री खां नंढी आहे। सो जॾहिं हर कुंड 90 डिग्री खां नंढी हुजे त पाण हुनखे अक्यूट ट्रायंगल चवंदा आहियूं। इन खां बाद में पाण वटि ॿियो क़िस्म आहे राइट एंगल ट्रायंगल, जंहिंखे सिंधी में चवंदा आहियूं गूनी कुंड त्रिकुंडो। सो गूनी कुंड पाण कंहिंखे चवंदा आहियूं जॾहिं का बि कुंड 90 डिग्री जे बराबरि हुजे त पाण हुनखे गूनी कुंड चवंदा आहियूं। सो ही कुंड 90 डिग्री जे बराबरि आहे, जंहिंजे करे पाण हिन क़िस्म जे ट्रायंगल खे या हिन क़िस्म जे त्रिकुंडे खे राइट एंगल ट्रायंगल अंग्रेज़ी में ऐं सिंधीअ में गूनी कुंड त्रिकुंडो चवंदा आहियूं। सो का बि ट्रायंगल या त्रिकुंडो हुजे, असांखे सिर्फ़ु इहो ॾिसणो आहे त छा हुन वटि 90 डिग्री जी कुंड आहे। जेकॾहिं हुन वटि 90 डिग्री जी कुंड आहे या राइट एंगल आहे त पोइ पाण उन त्रिकुंडे खे छा चवंदासीं, उन त्रिकुंडे खे पाण चवंदासीं राइट एंगल्ड ट्रायंगल या वरी सिंधीअ में गूनी कुंड त्रिकुंडो। इन खां बाद में पाण वटि जेको टियों क़िस्म आहे त्रिकुंडे जो कुंड जे लिहाज़ खां उनखे पाण चवंदा आहियूं ऑब्ट्यूज़ एंगल ट्रायंगल, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं वेकिरी कुंड त्रिकुंडो। सो वेकिरी कुंड त्रिकुंडो जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिन में का बि हिकु कुंड 90 डिग्री खां वॾी हूंदी आहे। हिन त्रिकुंडे जी ही कुंड 120 डिग्री आहे ऐं ही कुंड फर्ज़ कयो मां वठां थो 25 डिग्री। सो 25 डिग्री वठां त बाक़ी मां वटि घणी बचंदी 180 जे लाइ बाक़ी बचंदी मूं वटि, हलो फर्ज़ कयो मां हिनखे 35 डिग्री वठां थो ऐं हिते वठां थो मां 25 डिग्री।
सो इहे सभई कुंडूं जॾहिं मां जोड़ कंदुमि त 180 डिग्री ईंदो। ऐं हिन त्रिकुंडे मां जेकॾहिं मां ही कुंड ॾिसंदुमि जेकी 120 वारी आहे, इहा 90 डिग्री खां वॾी आहे। इहा कंहिंखां वॾी आहे? 90 डिग्री खां वॾी आहे। सो जॾहिं कंहिं त्रिकुंडे जी कुंड 90 डिग्री खां वॾी हुजे त पाण इन त्रिकुंडे खे ऑब्ट्यूज़ एंगल ट्रायंगल चवंदा आहियूं या वेकरी कुंड त्रिकुंडो चवंदा आहियूं। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम आहे, छा स्केलिन ट्रायंगल जेकी आहे उहा राइट एंगल ट्रायंगल थी सघे थी? ही स्केलिन ट्रायंगल त आहे छाकाणि त हिन जा पासा बराबरि न आहिनि, पर ही पासो जेको 3 ऐं 4 वारो पासो आहे इन जे विच में अगरि हिते 90 डिग्री जी कुंड अची वञे त ही राइट एंगल ट्रायंगल बि थी वेंदी। सो इहा स्केलिन ट्रायंगल बि हूंदी ऐं राइट एंगल ट्रायंगल बि हूंदी। अहिड़े तरीक़े सां इक्विलेटरल ट्रायंगल, एक्यूट ट्रायंगल बि थी सघे थी। जेकॾहिं हुन जा सभई पासा बराबरि आहिनि ऐं हर कुंड जेको आहे 90 डिग्री खां नंढी आहे त उहा साॻिए वक़्तु इक्विलेटरल ट्रायंगल बि आहे ऐं बैक वक़्तु उहा एक्यूट एंगल ट्रायंगल बि आहे। सो इहो ज़रूरी न आहे त पासे या कुंड जे हिसाब सां ट्रायंगल खे कोई हिकिड़ो मख़सूस नालो ॾेई छॾिजे।